जामशोर ज़िले के नौजवाननि पारां 1 महीने खां मंशियात ख़िलाफ़ सोशल मीडिया ते हलंदड़ तहरीक ज़ोर वठी वई, जंहिंखां पोइ शहरी मंशियात जे आज़ार ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया। समेत शहरनि पारां कोटड़ी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। धरणे में नंढनि ॿारनि समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे वर्करनि ऐं आम शहरियुनि शिरकत कई। एसटीपी जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि, सिविल सोसाइटी, अदीबनि, शाइरनि ऐं आम शहरियुनि कोटड़ी में गॾु थी मुज़ाहिरो करे धरणो हयो। सियासी समाज अॻवाननि एसएसपी जामशोर खे हटाइण जो मुतालबो कंदे चयो आहे त ज़िले में को ईमानदार ऐं अहल पुलिस ऑफिसर मुक़ररु कयो वञे जेको मंशियात ते कंट्रोल करे सघे। मुख़्तलिफ़ सियासी समाज अॻवाननि कोटड़ी में थियल मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे चयो आहे त तालीम जो मर्कज़ जामशोर ज़िलो हीरोन ऐं आइस जो मर्कज़ बणिजी वियो आहे। यूनिवर्सिटी जे हॉस्टल में हीरोन ऐं आइस विकिरो थी रही आहे, जंहिं सबबु संजो शऊर ऐं नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे, जॾहिं त पुलिस मंशियात फ़रोशनि सां ॿिट विढ़ियल आहे, जंहिं सबबु का बि कार्रवाई नथी थी सघे। उन खां अलावा जामशोर में हर ॻोठ ऐं शहर जी विख विख ते चर्च, मैनपुड़ी, गुटको, माओ, ज़ेडेकी समेत हीरोन ऐं आइस सरियां विकिरो थी रही आहे। सियासी समाज अॻवाननि यूनुस ओठो, फयाज़ सुमरो, इमदाद पंवर, फतेह चना, सलेमान भले, इम्तियाज़ हिमरो, यूसुफ खुआरो, मंसूर जुणे जो, इरशाद पंवर, एजाज सुमरो, मोहम्मद कमरानी, यूसुफ सारंग, केसर एजाज इस्पानी ऐं ॿिनि वधीक चयो त पुलिस जी सरपरस्ती में हलंदड़ आंकड़ा जुआ जा अॾा नौजवान जी तबाही जो कारण बणिजी रहिया आहिनि। पूरे ज़िलो मंशियात जे वर चढ़ियल आहे। ज़िले में ईमानदार ऑफिसर मुक़ररु कयो वञे। मुज़ाहिरे में एसटीपी, एसयूपी, अवामी जमहूरी पार्टी, पीटीआई, जामशोर जदोजहद कमेटी, पीपल्स लेबर ब्यूरो, पीपल्स हारी कमेटी, मुलाड़ीताद ऐं ॿियनि जमायतुनि शिरकत कई।